अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशू ऑफ द डे सां गॾु आऊं आहियां हिरा अब्बासी। नाज़रीन, अॼोके सेगमेंट में असां कंबर शहदाद कोट ज़िले में ॿोॾि मुतासिरनि जी बहाली ऐं हुकूमती क़दमनि बाबति जाइज़ो वठंदासीं। नाज़रीन, गुज़िरियल साल सिंध में जेका बरसाति ऐं ॿोॾि आई हुई उन जी शुरूआति कंबर शहदाद कोट ज़िले खां थी हुई, छाकाणि त बलोचिस्तान खां आयल ॿोॾि जो पाणी हितां अॻिते वधियो हो, जंहिं बैदि दादू ऐं ॼामशोरो ज़िले ताईं तबाही मचाई हुई। ॿिए तरफ़ सिंध हुकूमत पारां सॼे ज़िले खे आफ़त सटियल करार ॾिनो वियो ऐं ॿोॾि मुतासिरनि जी बहालीअ लाइ मुख़्तलिफ़ ऐलान कया विया। गॾोगॾु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पिणु कंबर ज़िले जो दौरो कयो हो, पर हाणे रिलीफ ऐं बहालीअ वारे मरहले में हिन ज़िले खे पोइते रखण जूं शिकायतूं साम्हूं आयूं आहिनि। उन मामले जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते ॻाल्हि ॿोल करण लाइ सीनियर सहाफ़ी SS न्यूज़ जे डायरेक्टर करंट अफेयर्स अशोक शर्मा असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे। अशोक साहब, सभ खां पहिरीं इहो ॿुधाइजो त कंबर शहदाद कोट ज़िले में ॿोॾि सबबि कहिड़ो नुक़सानु थियो हो? महिरबानी हीरा। कंबर शहदाद कोट ज़िले में तव्हांखे थोरो डेटा ॿुधायां त 7 तालुका आहिनि, जिन में कंबर, शहदाद कोट, सुजावल जुणे जो, कुबो सईद खान, मीरो खान, वारा ऐं नसीराबाद जेके आहिनि उहे शामिलु आहिनि। ऐं ज़िले जी पखेड़ जेका आहे उहा 5400 किलोमीटर्स खां वधीक ॿुधाई वञे थी। साॻी रीति जेका 2017 वारी आदमशुमारी आहे उन मुताबिक़ कंबर शहदाद कोट ज़िले जी जेका कुल आबादी आहे उहा 13,41,000 माण्हुनि ते मुश्तमिल आहे, जिन में 9 लख खां वधीक जेके आहिनि उहे माण्हू ॿाहिराड़ियुनि में रहनि था। कंबर शहदाद कोट ज़िले में बरसातुनि ऐं ॿोॾि जे करे सॼो ज़िलो तबाह थियो ऐं सिंध गवर्नमेंट जेको आहे इनखे आफ़त सटियल डिक्लेयर कयो हो। उन दौरान इहो थियो त बलोचिस्तान खां जेको बरसाति ऐं उनखां पोइ जेको ॿोॾि जेका पाणी आयो उहो सिधो सिंध में कंबर शहदाद कोट ज़िले खां ई एंटर थियो, जंहिंजे करे उते वॾे पैमाने ते जेको इंसानी आबादी मुतासिर थी। सॼो ज़िलो जेको आहे उहो तबाहीअ वर चढ़ी वियो। कंबर हुजे, शहदाद कोट हुजे, ॿिया जेके तालुका आहिनि मीरो खान ताईं, ऐं उहो पोइ वरी पाणी अॻिते वधंदो आयो सिधो केन शाह, दादू, जोई ऐं उनखां पोइ मंछर ताईं। इहो सॼो ज़िलो जेको आहे उहो सिंध में पहिरियों ज़िलो हो जेको इन सूरत हाल में तबाही जो सबबु बणियो। मजमूई तौर ते सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां जेके अंग अखर जारी थिया उन में इहा ॻाल्हि साम्हूं आई त 13,85,000 एकड़नि ते जेके बीठल फसल हुयो उहो तबाह थी वियो। उनखां पोइ वॾे पैमाने ते जेके माण्हुनि जा घर ढही पिया, जंहिं करे लखे माण्हू बेघर थिया। उहे सॼी दुनिया ॾिठो त उहे कैंपनि में रहिया ऐं उनखां पोइ वरी कुझु अरसे खां पोइ पंहिंजी मदद पाण ते जेके हिते मोटी आया। नुक़साननि जी सर्वे जेका आहे पहिरीं सिंध गवर्नमेंट कराई, उहा रेवेन्यू डिपार्टमेंट खां कराई। उनखां पोइ वरी PDMA ऐं NDMA जी जेके टीमूं आहिनि उहे पहुतियूं ऐं उन्हनि वरी अलॻि सां जेका सॼी डेटा कलेक्ट कई। हाणे इन में इहो थियो आहे त सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां जेके बि सिंध में ॿोॾि मुतासिर इलाइक़ा हुया उन्हनि खे 2 क़िस्मनि जे रिलीफ ॾियण जो ऐलान कयो वियो, जंहिंमें पहिरें मरहले में इहो चयो वियो त जेके घर ढही पिया आहिनि उन्हनि माण्हुनि खे नवां घर ठाहिण जे लाइ पैसा ॾिना वेंदा ऐं उहे क़िस्तुनि में ॾिना वेंदा। ॿियो इहो ऐलान थियो त जिन आबादगारनि या ज़मींदारनि जा जेके फसल तबाह थिया आहिनि, जिन जूं ज़मीनूं मुतासिर थियूं, उन्हनि खे बि पैसा जारी कया वेंदा। पर इन में हाणे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां इहो पहिरियों ऐलान साम्हूं आयो आहे, जंहिंमें सिंध जे 29 ज़िलनि मां जेके 8 मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि उन्हनि खे टॉप प्रायोरिटी ते जेको रिलीफ जे लाइ चूंडियो वियो आहे। जॾहिं त कंबर शहदाद कोट ज़िलो जेको सभ खां पहिरीं मुतासिर थियो उन खे पहिरें मरहले में जेको आहे सो अकोमोडेट करणु या उन खे रिलीफ ॾियण वारे जेको मरहलो आहे उन खां आउट रखियो वियो आहे। तंहिं करे ॾिठो वञे त जेको कंबर शहदाद कोट ज़िलो आहे उते माण्हुनि खे वॾी मायूसी आहे। न रुगो सियासी समाजी दूरियूं, आम माण्हू ऐं ख़ुदि जेके इहे लखे मुतासिर माण्हू आहिनि जेके वॾे अरसे खां वठी करे गुज़िरियल साल खां वाहिर जे लाइ मुंतज़िर आहिनि, उन्हनि खे मायूसी थी आहे। ऐं जॾहिं मीडिया में इहा ॻाल्हि हाईलाइट थी आहे त सिंध गवर्नमेंट जेको आहे रिलीफ ऐं बहाली जो अमल शुरू करे छॾियो आहे, त उन्हनि खे इहो इंतज़ारु हो त थी सघे थो पहिरें मरहले में, छाकाणि त कंबर शहदाद कोट ज़िलो मुतासिर थियो तंहिं करे रिलीफ जी शुरूआति बि हितां थींदी, पर ईअं थिए न पियो। बुनियादी तौर ते इहा सूरत हाल आहे ऐं सिंध गवर्नमेंट जे लाइ माण्हुनि खे कावड़ बि आहे ऐं मायूसी बि आहे कंबर शहदाद कोट ज़िले जे हवाले सां। ऐं ख़बर न आहे त छो जॾहिं असां पंहिंजे मुख़्तलिफ़ सोर्सिस सां राब्तो कयो ऐं ॻाल्हि ॿोल कई
त उन्हनि बि इन मामले ते हैरत जो इज़हार कयो त ख़बर न आहे कहिड़े पॉलिसी जे करे या कहिड़े स्टेप्स ऐं कहिड़नि मामलनि जे करे कंबर शहदाद कोट ज़िलो जेको आहे उहो पहिरें मरहले में त शामिलु न थियो आहे। इहा बि ख़बर पई आहे, कुझु मीडिया जे दोस्तनि सां राब्तो थियो, उन्हनि चयो त कंबर जेका ज़िले इंतिज़ामिया आहे उन इहो जेका असां इंफॉर्मेशन ॾिनी आहे त कंबर शहदाद कोट ज़िले खे थी सघे थो त ॿिए मरहले में इन रिलीफ ऐं बहाली वारे जेको मरहलो आहे उन में शामिलु कयो वञे, पर ॾिसूं था हाणे छा थो थिए, इन में केतिरी सदाकत आहे। अशोक साहब, तव्हां सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो। हिते असां कंबर में मौजूदु पंहिंजे रिपोर्टर इख़लाक़ चांडियो ॾांहुं हलूं था ऐं उनखां कुझु मालूमात वठूं था। इख़लाक़, तव्हां ॿुधाइजो त कंबर ज़िले में जेके माण्हू मुतासिर थिया उहे हिन वक़्तु कीअं पिया ज़िंदगी गुज़ारनि। ॿियो इहो बि ॿुधाइजो त हुकूमत तव्हांजे ज़िले खे नज़रअंदाज़ कयो, उन ते माण्हू छा था सोचनि। जी बिल्कुलु, कंबर शहदाद कोट ज़िलो बलूचिस्तान खां आयल बोर्ड ऐं मुसलसल बरसातुनि सबबि जेको आहे सख़्तु मुतासिर थियो, जंहिंमें लखाई जेको आहे सो माण्हू सख़्तु मुतासिर आहे, जेके बेघर थी करे कंबर शहदाद कोट ज़िले जे मुख़्तलिफ़ जेके सरकारी इमारतूं उन में अची जेको आहे पनाह वठी, उते बि जेको आहे उन्हनि खे सख़्तु मुश्किलात सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो, जंहिंजे करे जेको आहे खाइण पीअण लाइ कुझु बि जेको आहे कोन हुयो ऐं उन्हनि खे ज़्यादातर परेशानी इहा थी थिए। जॾहिं त जेको आहे वज़ीर आला सिंध बि जेको आहे सो इन हवाले सां साबू बुरे ॻोठ में जो इफ़्तार उते आयो हुयो ऐं इख़्तिलाफ़ मुतासिर सां ॻाल्हि ॿोल कई, जिते हुननि बि जेको आहे सो राशन जे हवाले सां, टेंट जे हवाले सां घर जेको आहे मुकमल तौर ते मुस्मार हुजण करे हुननि जेको आहे पंहिंजा साम्हूं परेशानी जा अंबार लॻाए छॾिया, पर हुन बावजूद बि जेको आहे वज़ीर आला सिंध हुननि जूं ॻाल्हियूं को ॿुधियूं पिया, उन बावजूद हुननि को बि जेको आहे सो न कयो। जॾहिं त जेको आहे मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त ज़रई ज़मीन जेको आहे सो आबपाशी जाम करण शोर वज़ीर आला जेके जेको आहे ब्रीफिंग ॾिनी हुई, जंहिंमें 13,85,197 एकड़ जे फसल मुकमल तौर ते ज़िले जो तबाह थी वियो ऐं मुकमल तौर ते ख़तमु थी, जंहिंजे करे जेको आहे सारियल फसल जो तबाह थी वियो। ऐं हिन वक़्तु ज़िले जी सूरत हाल हीअ आहे त काफ़ी इलाइक़ा अहिड़ा बि आहिनि जिते हिन वक़्तु जेको आहे पाणी उते मौजूदु आहे, पर जंहिंजे करे फसल कणिक फसल बि न थियो आहे, जंहिंजे करे हुननि खे ज़्यादातर परेशानी आहे। छो जो हिन वक़्तु कुझु इलाइक़नि में त कणिक फसल ऐं सिंध गवर्नमेंट जेको इहो बि ऐलान कयो त असीं तव्हांखे कणिक जा पैसा हुन दौरान ॾींदासीं, पर हिन वक़्तु माण्हुनि जो फसल कुझु इलाइक़नि में तयारु थियण वारो आहे, पर हिन वक़्तु हुननि खे पैसा जारी न कया आहिनि। जॾहिं त जेको आहे सिंध हुकूमत ताज़ो बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां जेको आहे घर जे ठाहिण जे मां त जेको आहे पैसनि जो जेको ऐलान कयो आहे हुननि खे जारी कया आहिनि। उनमें सख़्तु जॾहिं सही सिंध में मुतासिर ज़िलो कंबर शहदाद कोट बलूचिस्तान खां आयल बोर्ड ज़िले कंबर शहदाद कोट मुतासिर कयो आहे, त उनखे जेको आहे पहिरें मरहले खे छॾे करे ॿिए मरहले में हुनजो नालो विधो आहे, जंहिंजे करे कंबर शहर जे वास्ते जो इहो चवणु आहे ज़िले जो जेको आहे सो सॼे असांजा ॻोठ तबाह थी विया, जेके हज़ारनि तइदाद में ॻोठ मुकमल तौर ते तबाह थी विया, पर हिन वक़्तु ताईं जेको बिलावल भुट्टे ज़रदारी तरफ़ां ही जेको आहे सो ॿिए मरहले में हिनखे ज़िले कंबर शहदाद कोट हुननि खे ॾाढो दुख बि रसियो आहे, हुननि खे सख़्तु कावर जो इज़हार बि करे आया आहिनि त असां सरासर नाइंसाफ़ी कई थी वञे, पर असांजा मुकमल तौर ते जेको आहे सो घर तबाह न थी, हिन वक़्तु अहिड़ी थधि मौसम में आसमान हेठि विकिणे असां बछड़ा रोडनि ते जेको आहे दरपदर वारी ज़िंदगी गुज़ारण जे मजबूर आहियूं, पर ख़बर नथी पए त असां अहिड़ो सुलूक छो थो करे। जॾहिं चवंदासीं इहो बि चवणो आहे हिननि जो त असां पीपुल्स पार्टी खे वोट ॾियूं था, पर पीपुल्स पार्टी ॼाणी वई असां अहिड़ो सुलूक कईंदी हुई, जंहिंजे करे असां हिन महिल बछड़ा जेको आहे बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारण जे मजबूर असांखे पाणी बि हिन वक़्तु काफ़ी तदाद में नेका न थी सघियो आहे। ऐं हिन जो इहो बि वधीक चवणो आहे त असीं हिकु दफ़ो ॿीहर बि जेका बिलावल भुट्टो ज़रदारी खां अपील था कनि त असांखे जल्द खां जल्द जेको आहे असांजी पैसा जेको आहे रिलीज़ कया वञनि, जीअं असांखे पंहिंजे घर ठहिराए करे हीअं गर्मी वारी मौसम अचण वारी आहे, जीअं असां पंहिंजा ॿार बच्चा जेको आहे सिज जी हिन खां जेको आहे धप खां असां लिकाए सघूं। जी ठीक है, इख़लाक़ चांडियो, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां करंट सूरत हाल बाबति आगाही ॾिनी। अशोक साहब, कंबर शहदाद कोट ज़िले में चूंडियल नुमाइंदनि जी छा पोज़ीशन आहे? ज़िले इंतिज़ामिया जो हिन सॼे मामले में को अमल दख़ल आहे या इहे बेइख्तियार हूंदा आहिनि? हाँ हिरा, तव्हां तमामु सुठो सवाल कयो आहे। कंबर ज़िले में हिन वक़्तु जेके आहिनि 6 चूंडियल नुमाइंदा आहिनि, जिन में 2 MNAs आहिनि ऐं 4 जेके आहिनि उहे MP ॿुधाया वञनि था। MNAs जेके आहिनि उन्हनि में आफ्ताब शोभान मीराणी ऐं मीर आमिर मक्सी जेके आहिनि उहे शामिलु आहिनि, जॾहिं MPs जेके आहिनि उन्हनि में नादिर मक्सी आहे, सरदार ख़ान चांडियो, नवाबज़ादा बुरहान चांडियो ऐं गवर इसराण जेके आहिनि उहे शामिलु आहिनि। हाणे इहे सभई ॾिठो वञे पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां तालुक़ु रखनि था ऐं पीपुल्स पार्टी जी नुमाइंदगी कनि था, पर ॾिठो वञे त हिन ज़िले में हिकु पार्टी में हुअण बावजूदु जेके आहिनि इहे हिकु पेज ते नज़र नथा अचनि। मिसाल तौरु बोर्ड दौरान असां ॾिठो त जॾहिं कट लॻाइण जा फ़ैसिला पे थिया, तॾहिं कंहिं हंधि ते जेको आहे सो नादिर मक्सी एतिराज़ु पे कयो, त वरी ॿिए पासे सरदार ख़ान चांडियो वारनि जी जेका दौरा उन्हनि एतिराज़ु पे कयो। नतीजे में वॾे वज़ीर खे बि उते पहुचणो पियो, मदाख़लत कई सिंध गवर्नमेंट, उन बावजूदु जेके आहिनि इहे मामला इख़्तिलाफ़नि जी सूरत में ई रहिया ऐं को इन जो
हल असांखे नज़र न आयो। उनखां पोइ इहे इख़्तिलाफ़ इहे हुया चूंडियल नुमाइंदनि जे विच में, तंहिं करे इंतिज़ामिया जेका आहे उन बि जॾहिं इख़्तिलाफ़नि जी सूरत हाल हूंदी आहे त पोइ जेके ज़िले इंतिज़ामिया हुजे या डिवीज़नल इंतिज़ामिया हुजे, उहा पाण परेशान हूंदी आहे त कहिड़ी धुर खे जेको सो वधीक लिफ्ट कराइजे ऐं कहिड़ी धुर जेका आहे उन जी ॻाल्हि खे जेका उहा मुनासिबु अहमियत ॾिजे। तंहिं करे हिन वक़्तु बि इहा ई सूरत हाल आहे ऐं इहो ई सबबु आहे जेके असांखे ज़रिया ॿुधाइनि था त चूंडियल नुमाइंदनि जा पाण में जेके इख़्तिलाफ़ आहिनि उन जे करे ई जेको कंबर शहदाद कोट ज़िलो आहे उहो पहिरें मरहले में रिलीफ खां रहिजी वियो आहे। हाणे तव्हां ॾिसो त इहे 6 नुमाइंदा आहिनि, इहे चाहिनि त पार्टी फोरम ते ॻाल्हाए सघनि था, इहे गॾिजी असेंबली फ्लोर ते ॻाल्हाए सघनि था, पंहिंजे माण्हुनि जे लाइ वधि में वधि रिलीफ हासिलु करे सघनि था, उन्हनि जी जेके तकलीफ़ूं ऐं दाऊं आहिनि उन्हनि खे हाईलाइट करे सघनि था, मीडिया में ॿुधाए सघनि था। पर इन सभ जी सूरत हाल में इहे माण्हू जेके आहिनि असांखे उन तरह एक्टिव नज़र नथा अचनि। हा, इहे डिप्टी कमिश्नर सां बि मिलनि था, इहे कराची में सेक्रेटरीट में बि सरगर्म हुजनि था, इहे पंहिंजनि कमकारनि पंहिंजनि मसइलनि लाइ त असेंबली में ॻाल्हाईंदे नज़र अचनि था। पर हीउ जेको अहम इशू आहे, जेके शहरी आहिनि, जेके सिंधवासी, जेके पंहिंजे ज़िले जा इहे वोटर आहिनि, उन्हनि जे तकनि जा रहवासी आहिनि, उन्हनि जे लाइ उन्हनि जी तकलीफ़ुनि जे लाइ इहे माण्हू जेके आहिनि उहे चप चोरण जे लाइ कंहिं बि हंध ते ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहिनि। सो मजमूई तौर ते ॾिसिजे त जेके इहे सियासी अॻवान आहिनि या चूंडियल नुमाइंदा आहिनि, उहे अवाम जे लाइ त हिकिड़ो आउं सम्झां थो बेफ़ाइदा बणियल आहिनि। बाक़ी ज़िले इंतिज़ामिया जेका आहे उहा बाख़्तियार हूंदी आहे। पर डिप्टी कमिश्नर ऑफिस मां जेका मालूमात वरिती आहे उन्हनि इहो ॿुधायो त जेके ज़िले इंतिज़ामिया अंग अखर गॾु कया, जेका सर्वे कई, उनखे त PDMA ऐं ॿियूं जेके वफ़ाक़ी इदारा उन्हनि एतिरी अहमियत कोन ॾिनी। ऐं जंहिंखां पोइ जेके गॾियल टीमूं हुयूं, जॉइंट टीमूं, जंहिंमें पाक फ़ौज जा जेके जवान बि शामिलु हुया, उन में रेवेन्यू जो अमलो बि शामिलु हुयो, उन में लाइव स्टॉक ऐं एग्रीकल्चर जेके डिपार्टमेंट्स आहिनि उन जा नुमाइंदा बि शामिलु हुया। पोइ उन्हनि गॾिजी सॾिजी वरी बि अलॻि अलॻि वञी घरनि जी डेटा गॾु कई ऐं फसल जे हवाले सां मालूमात वरिती, उन आधार ते ई जेको सॼी डेटा अॻिते वई आहे ऐं उन ते ई सॼो रिलीफ ऐं बहाली वारो कमु थिए पियो। सो इहा सूरत हाल आहे। मजमूई तौर ते अवाम जेके आहिनि उहे कंबर शहदाद कोट ज़िले जो जेको अवाम आहे उहो निंदण खां बढ़ियल आहे ऐं जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे हिन सॼे मामले ते ख़ामोश वेठा नज़र अचनि था। वॾी महिरबानी अशोक साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, अॼोके इशू ऑफ द डे में असां कंबर शहदाद कोट ज़िले में ॿोॾि खां पोइ वारी सूरत हाल ऐं माण्हुनि जी बहालीअ लाइ थींदड़ पेश रफ़्त बाबति जाइज़ो वरितो आहे। वरी हाज़िर थींदासीं कंहिं ॿिए इशू सां गॾु। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़।